अस्सलाम वालेकुम। ग्रुप जे माना वारनि दोस्तनि खे आगाही थो ॾियां त हीउ जेको टियों फीमेल जो मवाली पंहिंजे पाण खे जेको चौकीदार कंप्यूटर ऑपरेटर करे वेठो, अॼु शराब जे नशे में धुत। हुन जा वीडियो भरिया आहिनि, घणो करे थोरी देरि में वीडियो बि शेयर करियां थो। हींअर की थाणे ते FIR कराए ॿधाए आया आहियां ऐं उन जेको आहे सो मुंहिंजे घटीअ में अची ऐं पंहिंजे भाउ ऐं भाभी सां गॾु जीअं हैदराबाद मां आयुसि ऐं मूं जीअं जी गाॾी बंदि कई त मुंहिंजा ॼण ॿार घटी मां ई विया पिए त हिन अची जेको आहे सो शराब जे नशे में गार गंद करे ऐं मुंहिंजी मोबाइल खणी, मूं जीअं वीडियो रिकॉर्डिंग कई त मोबाइल मुंहिंजी खणी भॻो। घटीअ मां जेको आहे सो उते जेका वेठल असां वटि चौकीदार ऐं पुलिस नफ़री हुई, या हिन पोयां लॻी ऐं आशा अस्पताल वारे घटी मां हुनखे पकड़े आई। तेसीं पुलिस मोबाइल बि अची वई। शराब जे नशे में धुत हींअर हाला थाणे ते जमो थियो पियो आहे। मूं ओॾीमहिल हिन ते NC कटाराए मेडिकल रिपोर्ट लाइ लिखियो आहे ऐं हिन जी मेडिकल कराई आहे। हाणे उहो तव्हां सभिनी ग़ैरतमंदनि खे आगाही थी ॾिजे त इहो नईम शाह जेको पंहिंजे पाण खे चवंदो आहियां सैयद आहियां, उहो शराब जे नशे में धुत धप वात मां बि अचे शराब जे नशे में मूं वटि आयो, उते जी मूं ते हमलो कयो अथसि ऐं मूंखे गले में थो ॾेई ऐं मूंसां विढ़ियो। जेको घटीअ में सभिनी माण्हुनि ॾिठो, मूं हुन वीडियो भरी आहे नशे में। ऐं तव्हां ॿुधायो त हाणे तव्हां जूं जेके फीमेल लेडीज़ टीचरूं आहिनि, उहे छा टियों फीमेल में सिक्योर आहिनि? इहा आहे असांजी ग़ैरत ऐं हमियत। जेके माण्हू उन्हनि खे विराजमान कराइनि था शराब जे नशे में, असांजे लाइ ॿुॾी मरण, हिकिड़ो सादो माण्हू जे शराब पीए त उन जे लाइ ॿुॾी मरण जो मुक़ाम आहे। इहो गॾ जो कुते जो पेशाब आहे शराब। माना उहो माण्हू शराब पीए पंहिंजे पाण खे चवे त आऊं साईं छा आहियां, माना इहो हिन सॼे सैयद क़ौम खे लॼायो आहे। अॼु थाणे ते पियो अथव ऐं मूंखे हिन माण्हू मां ख़तरो आहे। सुभाणे आऊं हुनजी FIR जेसी पकी त थी वई आहे, आऊं हिन ते FIR बि कटाईंदुसि। मूं DO साहिब खे हींअर जो हींअर रिपोर्ट करे छॾियो आहे सॼी ॻाल्हि त सर हीउ मसइलो थियो आहे, हीउ मामिलो थियो आहे। हाणे हुन ते FIR कटाए आयो आहियां, सॼो मामिलो करे आयो आहियां, मेडिकल कराए वियासीं। ऐं हिन खे कोन छॾींदुसि, इहा ॻाल्हि यादि रखी अचो ऐं तव्हां बि पंहिंजो ख़्यालु करियो। हीउ बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे त सुभाणे मूंखे कंहिं बि क़िस्म जो मुंहिंजे भाउरनि खे, मुंहिंजे फैमिलीअ खे, कंहिंखे बि नुक़सानु पहुतो, उनजो ज़िमेदार इहो नईम शाह हूंदो, चौकीदार नईम शाह इन शइ जो ज़िमेदार हूंदो। या आऊं FIR हींअर जमो कराए बि आयो आहियां, थाणे ते पियो अथव। इहो वहिंवार, इहो फ़ैसिलो बाक़ाइदे हिसाब किताब सां थींदो।